वीरन जी वस्ती ड्रामे की न्यू अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु अपडेट तव्हांखे ॾींदासीं वीरन जी वस्ती ड्रामे जी अचण वारी एपिसोड जे बारे में। दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे तो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा जीअं तव्हां खां का भी अपडेट्स मिस न थी सघे। हलो था जी अपडेट जी तरफ। दोस्तों अॼु जी अपडेट इहा आहे त वीरन जी वस्ती ड्रामे के जेका भी ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि उन्हनि जा ख़ासि कमेंट फेरे घेरे इहे ई हूंदा आहिनि त आज़म मेंगल जो पंहिंजावरी ड्रामो कॾहिं हलंदो जेको भी असां वीरन जी वस्ती ड्रामो या कंहिं ड्रामे जी अपडेट ॾींदा आहियूं उन्हनि में इहो चयो वेंदो आहे। बाक़ी इरफान शेख तूं ई तव्हां उन जो साइड हीरो जो रोल ॾिसी रहिया आहियो। हाजन तीगणो वीरन जी वस्ती में कमु करे रहियो आहे ऐं ॿिया सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। ज़बरदस्त वीरन जी वस्ती ड्रामो हिन टाइम हली रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेका सोनू मिर्ज़ा जाज़ ज़ुल्फ़कार बुर्दिया सभई अदाकार पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे रहिया आहिनि। हिन टाइम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो अदाकार मिस आहे जंहिंजो नालो आहे आज़म मेंगल। उन जो हिन टाइम को भी ड्रामो कोन पियो हले। इन जे करे हर माण्हू जो कॉमेंट इहो ई ईंदो आहे त आज़म मेंगल जो ड्रामो ॿुधायो, आज़म मेंगल जे ड्रामे जे बारे में ॿुधायो, कहिड़े ड्रामे में ईंदो। दोस्तों उहो पंहिंजावरी ड्रामे में ईंदो ऐं उन जी शूटिंग सफ़ा रुकिजी वई आहे। कुझु ॾींहं पहिरियों उन जी स्टार्टिंग थी हुई, रंग रोगन लोकेशनूं ॾेखारियूं वियूं हुयूं, वरी उन खे फ़िलहाल ब्रेक ॾिनी वई आहे। हाणे अगर कम स्टार्ट थींदो तो तमाम जल्द ज़ाहिर थींदो, साम्हूं ईंदो ऐं असां अपडेट तव्हांखे ॾींदासीं। कुछ कम जेको आहे ड्रामे जा बिना कैमरे खां बिना रिपोर्ट खां भी ॾेखारे वेंदा आहिनि, कुछ स्पेल रिकॉर्ड कया वेंदा आहिनि। थी सघे थो त माना अंदरूनी जी शूटिंग हली भी रही हुजे, फ़िलहाल पक न आहे।